हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल वापारी संजय कुमार कराची जी अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। लाड़काने शहर में कारोबार बंद आहे। पीपल्स पार्टी की क़यादत ऐं वॾे वज़ीर मादली शाह जे ख़ासि हिदायत ते वापारी संजय कुमार खे इलाज लाइ एयर एम्बुलेंस ज़रिए कराची जी लियाकत नेशनल अस्पताल में दाख़िल करायो वियो हो। वापारी संजय कुमार लियाकत नेशनल अस्पताल में मुसलसल वेंटिलेटर ते हो, जिते अॼु हुन दम ॾेई छॾियो आहे। लाड़काने शहर में बदअमनी ऐं वापारी संजय कुमार जे क़त्ल ख़िलाफ़ कारोबार बंदि रखियो वियो आहे। लाड़काने शहर में सिद्दीकी बाज़ार, बंदर रोड, शाही बाज़ार, पाकिस्तानी चौक, स्टेशन रोड, जेल्स बाज़ार समेत मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया आहिनि। अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, लाड़काने में कुझु ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल वापारी संजय कुमार कराची जी अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। लाड़काने शहर में कारोबार बंदि रखियो वियो आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं वॾे वज़ीर मुराद शाह जी ख़ासि हिदायतुनि ते वापारी संजय कुमार खे इलाज लाइ एम्बुलेंस ज़रिए कराची जे लियाकत नेशनल अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते वापारी संजय कुमार लियाकत नेशनल अस्पताल में मुसलसल वेंटिलेटर ते हो, जिते अॼु हुन दम ॾेई छॾियो आहे। इन जा वधीक अपडेट वठंदासीं मुनवर रिंद खां। जी मुनवर रिंद, आगाह कजो। आज 5 ॾींहं अॻु लाड़काने में हथियारबंदनि पारां वापारी संजय कुमार ऐं रौनक कुमार खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो, जंहिंखां पोइ गिणती जोगी हालत में संजय कुमार खे लाड़काने खां सिंध सरकार जे वॾे वज़ीर जे हुकुम ते कराची लियाकत नेशनल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको मुसलसिल 5 ॾींहं वेंटिलेटर ते हो ऐं अॼु जेको उते लियाकत नेशनल अस्पताल में फोत थी विया। उनजो मर्द जेको एम्बुलेंस ज़रिए लाड़काने आंदो पियो वञे। उन खां पोइ लाड़काने में GS क़ौमी मुआद जे तरफ़ां हड़ताल जो बि सॾु ॾिनो वियो आहे। लाड़काने में अॼु जुज़वी हड़ताल आहे। कारोबार कुझु हंधनि ते बंदि आहे। लाड़काने जा जेके मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि, रेशम गली आहे, जनाबाग आहे, बंदर रोड आहे, जेकी शाही बाज़ार आहे, ॿिया इलाइक़ा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि कया विया आहिनि। जॾहिं त कुझु पेट्रोल पंप्स बि बंदि आहिनि, जंहिंजे करे जेके गाॾियूं आहिनि या माण्हू मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे बि तमामु घणी तकलीफ़ थिए थी। इन हवाले सां GS क़ौमी मुआद जा जेके कारकुन आहिनि, जिन जिन इलाइक़नि में कारोबार खुलियल आहे, उहो बि बंदि कराए पियो वञे ऐं पुलिस बि जेको आहे कुझु इलाइक़नि में मुक़ररु कई वई आहे। वापारी बिरादरी तौरु हिंदू बिरादरी में सोग वारी सूरत हाल आहे ऐं अॼु हिंदू बिरादरी पारां कठ बि कयो वेंदो ऐं वधीक जेको आहे लाइ अमल जोड़ियो वेंदो। जी ठीकु आहे मुनवर, वॾी महिरबानी लाड़काने खां तफ़सील ॾिना।